यल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ। फरमायूं घणी घणी बगावत कई थी, घणी डाढ़ ॾेखारी थी। रब तो फरमाए वरी भी सॾ थो कयां, मोटिया मोटिया मुझे दरवाजे ते आ। ओ ये माल मडियूं मां तोखे ॾिनियूं हिन, ये मिल्कतन जा मालिक मां तोखे बणायो आ, ये राज धन दौलत नौकर मां तोखे ॾिना आहिनि। हाणे मोटिया त मूंसां ठही वञ त मां बि ठाह करे छॾियां। रब वस वेंदे पंहिंजे बाने खे बाह में नथो सटे। मुझे पाक मोहम्मद करीम जा गुलाम हिन जाइ ते हिन महल ते जेकॾहिं तव्हां सां वेठा आहियूं तिनी रियार खे परचाइण जे करे वेठा आहियूं त अल्लाह रात भी थधड़ी आ, जनवरी जो महीनो आ, सर्दी भी आहे, पर हिन महिल ताईं जे जागूं था, हिन महिल ताईं जो असां होशियार वेठा आहियूं, सिर्फ़ तुंहिंजे क़ुरान मजीद जी ज़ियारत करण जे लाइ वेठा आहियूं। जो मुंहिंजे साईं फरमायो आ त जेसीं ताईं माण्हू जी दीद क़ुरान में हूंदी तेसीं ताईं मलाइक वेठा सवाब लिखदा। ॿिया भी घणा सवाब कमाया थो। अॼु हिन क़ुरान शरीफ़ प्यारे जी भी ज़ियारत करे वठो। ओ अख़बारनि जा शौक़ीन हो, वो फोटो ॾिसण वारो, अॼु हिन क़ुरान जे हिन मोतिन जहिड़े अखरनि जी भी ज़ियारत कर। जेसी ते हिन क़ुरान मजीद में अख हूंदई न तेसी ते मलाइक सवाब लिखदा वेठा हूंदा। पढ़ण त पंहिंजी जाइ ते, समझण त पंहिंजी जाइ ते, सिखण त पंहिंजी जाइ ते। ओ दुनिया जा मुसलमानो, मुस्तफा साईं जे मथां कलमो पढ़ी वेठा आहियो। मोहम्मद अरबी जो दीन आसान दीन आ, पढ़ियल नाहे। जेकॾहिं समझी नथो सघे, जेकॾहिं हिन महिल पढ़ी नथो सघे, कंहिं उस्ताद जे साम्हूं वेही नथो सघे त वुज़ू करे पाक थी करे गिलाफ लाहे हिन क़ुरान जा वर्का खोलींदो वञ, हिक हिक सिट जे मथां अखर जे मथां नज़र ऐं दीद कंदो वञ। पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेसीं ते मुंहिंजे उम्मती जी अख ऐं नज़र क़ुरान में आ तेसीं ते मलाइक दफ़्तर नेकिन सां भरे था छॾनि। अल्लाह तरे फरमाए वाला कद यस्सरनल कुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर। आहे को कुरान का फायदो हासिल करण वारो, आहे को नसीहत हासिल करण वारो, आहे को कुरान मजीद मां रहनुमाई हासिल करण वारो तो कुरान मजीद पढ़दो वञे, कुरान पढ़दो वञे। जेकॾहिं काफ़िर आ तो मुसलमान थी वेंदो, मुशरिक आ तो मुवहिद बणजी वेंदो, मोहम्मद अरबी जे दर खां परे आ तो मुस्तफा जे दर जी हाज़िरी नसीब थी वेंदसि। अब आहिन कुरान शरीफ सां यारी रखो। पूरी कायनात जे लाइ जेके तोहफ़ा आहिनि अल्लाह उन्हीं रब्बुल आलमीन अता फरमाया। पाण त रब्बुल आलमीन आ, कुरान ज़िक्र लिल आलमीन आ, ऐं पाक मोहम्मद करीम रहमतुल लिल आलमीन आ। जाॾे तूं असां मुंहुं करे निमाज़ था पढ़ूं पिया उहो बैतुल्लाह काबो जो हुदल लिल आलमीन आ। तरे फरमाई इन अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। इन कुरान मजीद जे लाइ फरमाई इन हुव इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन। पंहिंजी ज़ात जे बारे में चई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।